छुई चांहि ठाहिण जी चांहि आहे मुंहिंजी बिल्कुलु तयारु। हिन टाइम ते चांहि असांजी थींदी आहे लाज़मी शाम जो पहर आहे। सुबुह जो त सभु को पीअंदो आहे, पर शाम जो जंहिं इलाइक़े में असां रहूं था हिते मुंहिंजी शॉप ते हूंदो आहे खीर। खीर जी हालत हूंदी आहे तमामु घणी, जेको एंड में मां पंहिंजे लाइ लाज़मी पचाईंदो आहियां, जंहिंजे लाइ मां तयारु कई आहे पंहिंजी ज़बरदस्त चांहि। दोस्तो हीउ ॾिसो, हीअ आहे मुंहिंजी ज़बरदस्त ऐं कड़क चांहि। त दोस्तो अॼु जो व्लॉग हिते एंड कयूं था। मूंखे ज़रूरी ॿियो बि थोरो आहे कमु, ऐं उमेदु आहे तव्हांखे अॼु जो वीडियो लाज़मी पसंदि ईंदो। हिकु नंढी कोशिशि हुई जेका हर माण्हू चाहींदो आहे त काश मुंहिंजो शायदि को कुणो लॻी वञे, पर मुंहिंजो कुणो तव्हां सभिनी भाइरनि जे हथ में आहे। तव्हां केतिरो मूंखे अॻिते कयो था, मूंखे तमामु घणो आसिरो ऐं उमेदु तव्हां सभिनी ॾिसंदड़ ऐं भाइरनि में आहे। उमेदु आहे तव्हां मुंहिंजी सपोर्ट बि कंदव, लाइक सब्सक्राइब ऐं कमेंट्स बि कंदव। त दोस्तो इंशाअल्लाह ताला सुभाणे कंहिं नए मौज़ूअ ते मिलंदासीं। तेसिताईं रखिजो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु।